नाज़रीन 3 दिसंबर सिंध जी सकाफ़त जे ॾींहं जे हवाले सां पूरी सिंध में तक़रीबूं जारी आहिनि। उन ई सिलसिले में ॻोठ बहारलाड़ फातिमा मॉडर्न पब्लिक स्कूल में सकाफ़ती ॾियारो मल्हायो वियो आहे। अचो त उन सिलसिले में उस्तादनि ऐं शागिर्दनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। सिंध जी सकाफ़त हज़ार साल पुराणी थिए त असांजे ॾींहुं जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा आहिनि। जीअं सिंधी एकता जो ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं। असीं उन ॾींहं ते तमामु घणो ख़ुशि हूंदा आहियूं। असीं उहो ॾींहुं जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा आहियूं। टोपी अजरक पाए असीं पंहिंजे सिंध सां मुहबत जो इज़हार कंदा आहियूं। जीअं सिंध जीअं लतीफ़ हीअ ॾींहुं असां वॾे जोश ऐं जज़्बे सां ख़ुशि आहियूं। पंहिंजे स्कूल में एकता जो ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं। पंहिंजे सिंध सां प्यार जो ऐं मुहबत जो इज़हार करे रहिया आहियूं। असां तमामु घणो ख़ुशि आहियूं। असांजा ॿार ख़ुशि आहिनि। इलाही असांखे इलाही मज़ो थो अचे। ऐं असांखे असां सॼी सिंध सां खुलो खुले सामला अजरक टोपी पाए ऐं साबित करे ॾेखारियो आहे। असां एकता तॾहिं मल्हाईंदा असांजी सिंध जी सकाफ़त ऐं सिंध जी माना आहे ॿधी। फातिमा मॉडल स्कूल में प्रोग्राम थी रहियो आहे। एकता जो प्रोग्राम थी रहियो आहे जंहिंजी माना आहे ॿधी। असां सिंधी आहियूं। जीअं सिंधियुनि जो शान आहे अजरक टोपी ऐं अजरक ऐं टोपीअ खे ज़ाहिर कंदा असां हर साल दिसंबर में एकता मल्हाईंदा आहियूं। अॼु ॾाढो शुक्रगुज़ार आहियां। तमामु घणो थोराईंदो आहियां सिंध रंग न्यूज़ वारनि जो जंहिंजे सहकार सां असांजे स्कूल फातिमा मॉडर्न पब्लिक एलिमेंट्री स्कूल में अॼु सिंधी कल्चर डे मल्हायो वियो आहे। ऐं सिंध जी सकाफ़त 5000 साल पुराणी आहे। ऐं सिंध जो जेको आहे सो कल्चर आहे टोपी अजरक जेको असांजी निशानी आहे सिंध जी। उन जे करे असां सिंधी सुञाता वञूं। सत जा जेका शुक्रगुज़ार आहियूं जो तव्हां टाइम कढी आया हिते। ऐं ॿिए नंबर में जेका ॻाल्हि आहे त हिन असां फातिमा मॉडल पब्लिक स्कूल जेका प्रोग्राम जेका थियो आहे असां उनखे सभिनी खे जश था ॾियूं। ऐं अहिड़े प्रोग्राम करण ते जेका सो शानदार नमूने प्रोग्राम थिए थो थी रहियो आहे। ऐं ॿारनि जेका वॾो परफॉर्मेंस ॾिनी आहे इहे बि उस्तादनि ॾे ऐं उन्हनि जे जेका सभिनी खे जश जेका घणो अहिड़े नमूने सां असां तव्हांजा सभिनी जा जेका शुक्रगुज़ार आहियूं जो तव्हां जेका टाइम असांखे जेका वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो सिंध रंग न्यूज़ HD।